राजी थे सेठारजा में ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सेठारजा में घर की भित किरण सबब नीगर मोहम्मद इरशाद इस्लामी दबजी फोत थी वियो आहे। हीअ ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। सेठारजा में घर की भित किरण सबब नीगर मोहम्मद इरशाद इस्लामी दबजी फोत थी वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। सेठारजा जो रिपोर्टर आशिक हुसैन टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। आशिक हुसैन आगाह कजो इन हवाले सां। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे सेठारजा भरिसां ॻोठ गुलाम हैदर इस्लामीअ में, जिते 12 वरनि जो नींगर इरशाद हुसैन इस्लामी भित जे घर जी भित किरण सबबि दबजी फोत थी वियो आहे। नौजवान थॾे ते फोत थी वियो। नींगर फोतण खां पोइ संदसि घर में कोराम मची वियो आहे। जॾहिं त फोती नींगर जे वारसनि ॿुधायो त घर जे ॿाहिरां नींगर बीठो त घर जी भित किरी पइजण जे करे नौजवान फोत थी वियो आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी आशिक हुसैन तफ़सील ॾिना।